अस्सलाम वालेकुम संगत कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि हो ख़ैर तबियत सही आहे जी जानी जीअं त असां पंहिंजे ॻोठ आया आहियूं काचे तालका वार ज़िला कंबर शहदादकोट जे विच में असांजो ॻोठ आहे पंहिंजो कंहिं बि देरे सां जीअं त असां पंहिंजो दोस्त आहियूं त असां पंहिंजी संगत खे पंहिंजो ॻोठ ॾेखारियूं हे संगत आहे मूंसां गॾु अदो सोज़ शफ़ीक अहमद संगत कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि हो ॾियो हाल अहिवाल मज़ो आयो बाक़ाइदा तव्हां शफ़ीक भाई काथे वेता हो तव्हां साहब वो गटर में वो मुझे ख्याल में वो मुझे साहब होने में ये गटर वग़ैरह कोन्हे को ये कणक लाइ आबादी थींदी आहे उन जे हिसाब सां कूड़ कयो वियो आहे उन में याड़ो वेंदो अचे थो ना भले चई सके मसलो जी संगत त हिते कोठा पंहिंजो काचो आहे आबादी वग़ैरह थींदी आहे इन हिसाब सां हे ॾिसो हे कणक आहिनि मथे सिर आहिनि इहे कणक आहिनि सिरनि जी आबादी बि थींदी आहे ग्वार वग़ैरह थींदो आहे जूअर थींदो आहे सो असां सोचियोसीं भला संगत खे बि सैर करायूं।